नौशेरो फिरोज तालके मोरो में शहीद इरफान लिगारी ऐं शहीद ज़ाहिद जे ॻोठनि में पुलिस जो सख़्त घेरो जारी आहे, जंहिं सबबि ॻोठाणा बुनियादी इंसानी हक़नि खां महरूम थी विया आहिनि। गुज़िरियल राति खां मोबाइल नेटवर्क मुकमल बंदि आहे, जंहिं करे मोरो शहर ऐं ॻोठ विच में हर क़िस्म जो राब्तो टुटी वियो आहे। एम्बुलेंस में शहीद जो लाश पयल गाॾी सबबि रुकिजी पियो, जिते तेल ख़तम थी वियो आहे। ॻोठ में खुराक, दवा ऐं ॿियनि रोज़ानी ज़रूरतुनि जी शदीद खोट आहे। पुलिस घेरे सबबि अंदर वेठल मर्द औरतूं ॿार ऐं बुज़ुर्ग सख़्त अज़ियत में मुब्तला आहिनि। असीं सिंध जी समूरी बाशौर अवाम, सियासी क़यादत, इंसानी हक़नि जे इदारनि ऐं सहाफ़ियुनि खां अपील था करियूं त फौरी तौर ते क़दम खणी पुलिस घेरे खे ख़तम करायो वञे, ॻोठाणनि ताईं खाद खुराक ऐं दवा पहुचाइण जो बंदोबस्त कयो वञे। मोबाइल नेटवर्क जी बहालीअ लाइ लाॻापियल इदारनि सां राब्तो कयो वञे। ही रुॻो हिकु ॻोठ जी ॻाल्हि नाहे, ही इंसानी हमदर्दी, हक़नि ऐं आवाज़ जी जंग आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।